नाज़रीन, कड़ियो घंवर में रमज़ान के भलारे महीने में आम भाप जी शयुनि जा अघ चोट चढ़ल हुअण करे गरीब ऐं रोज़ेदार सामान ख़रीद करण लाइ सख़्त परेशान आहिनि। ॾिसूं था ही रिपोर्ट। रमज़ान जो महीनो जीअं आयो आहे, पहिरीं फ्रूट हिते हलियो पियो, सूप हलिया पिया 50 रुपया किलो, हींअर 100 रुपया किलो आहे। ऐं सॼो ॾींहुं चकर ॾिया पिना, शाम जो पूरी कोन थी थिए। पहिरीं मुर्गी जो गोश्त 250-300 ते हो, हींअर 460 रुपया पिया ॾियनि। ऐं शाम जो किथां वठी वञा, बेवस आहियां, ॿई टंगूं टुटल, सॼो ॾींहुं पिना, शाम जो फ्रूट जेतिरा पैसा कोन था थियनि। महंगाई चोट ते चढ़ल है, हुक्मराननि जी हुक्मरानी है। हिते फ्रूट, सब्जी, गोश्त, मच्छी सब महंगा थी। दोस्तों, महांगत एडी असांजे सिंध हुकूमत में ऐं ख़ासि करे बदिन ज़िलो ऐं कड़िए में असां ही कपिड़ो नथा वठी सघूं ॿारनि लाइ। ही घणे जो आहे? अबाई घणे जो आहे? ही 700 रुपए जो। असीं किथां वठूं? छाहीं 60 रुपया किलो, असीं किथां वठूं? पटाटा 60 रुपया किलो, असीं किथां वठूं? दाल 120 रुपया किलो, असीं किथां वठूं? का शइ असीं नथा वठी, इफ़्तारी करे कोन था सघूं। गोश्त 480 रुपया किलो आहे, मिर्च 200 रुपया किलो आहे। असां ग़रीबनि खां हर शइ महांगी आहे। ॻाल्हि असल में रमज़ान शरीफ़ बाबरकत महीने जी आहे। बाबरकत महीनो त अलाए तरफ़ां बहितरीन मिलियल आहे, पर हिते गवर्नमेंट जे हिसाब किताब सां असां वटि का बि सहूलियत कोन्हे। महांगाई जी शरह एतिरी वधियल आहे जो को ग़रीब माण्हू 500 रुपए दिहाड़ी वारो पंहिंजे घर जो सामान पूरो कोन थो वठी सघे। अफ़्तार त पंहिंजी जॻह ते, पर घर जो जेको ॿारनि जो पेट पाले कोन थो सघे। मेन मसइलो हिते यूटिलिटी स्टोर कुझु अरसे खां हिते हलंदो हो, सो बि गवर्नमेंट खे उहा शायदि ॻाल्हि पसंदि कोन आहे, उहा हितां खणाए वई हली। सर हिते या जेके बि आहिनि, असां चूंडियल नुमाइंदनि खे बि चवंदासीं, एज ए सूबाई हुजे चाहे वफ़ाक़ हुजे, उहो हिननि शयुनि ते नज़रसानी कनि।